आओ पांद गिची अगल पाई जैसे तो कि मिन तुन साण मनाई जैसे तो कि मिन तुन साण मनाई जैसे तो के मिन तुन साण मनाई जैसे रब तो फरमाए व यस्तगफिरून बिल असहारे सहर जे वक्त में सुबह जे वक्त में अल्लाह जा बाना अस्तगफार पढ़ंदा आहिनि। यो लिकी लिकी इबादत करण जो वेलो हुंदो आ, लिकी लिकी पंजे पुनल के परचाइण जो वेलो हुंदो आ। एड़े टेम ते बियो को न चे बियो को न दिसे एक बानो हुजे पंजे मालिक करीम जे गया बाडाइण वारो हुजे त बे के कल ही न पवे। सारी रात सुजाग सोदो कन साहिब सी पानप भरियूं बेड़ियूं भरे चोभ जुआन पाणे पहलवान लहज़े मंज लंघे विया। पानप जो बेड़न में वनी वखर विदाऊं मोती मारिफत जा सच्चा सौद्याऊं। हाय हाय मोती मारिफत जा सच्चा सौद्याऊं। अताइब मिन ज़ंब कमला ज़ंबलहू इयो खट्टू खट्याऊं उन्हन जे आऊं बरकत बार लंघाया। हाने इने टेम ते अल्लाह तो फरमाए त बियो को तवाजे कमरे में न अचे तवा पंजे रुद खुद में पंजे ख्याल में या त रब खेरी जान में हुंदो या त इबादत में हुंदो या त मुसले ते हुंदो या त नमाज जी तैयारी करण में हुंदो या तवा के गुस्ल जी हाजत हुंदी तवा गुस्ल जी तैयारी में हुंदो या शब ख्वाबी वारे लिबास में हुंदो। अब ॾींहं जो लिबास माण्हू पाईंदो आहे ॿियो हूंदो आहे राति जो सुम्हण महिल हल्को फुल्को लिबास पाइबो आहे। केतिरनि माण्हुनि जी आदत आहे गोड़ ॿधी सुम्हंदा आहिनि, केतिरा माण्हू गंजी पाए सुम्हंदा आहिनि। हाणे उन हल्के फुल्के लिबास में ॿिए कंहिंजी तव्हांजे बदन ते नज़र न पवे। या ज़ाल मुर्स तव्हां आरामी आयो खुदा जाने तव्हां कहिड़े हाल में हुजो। हाणे ॿाहिरियों जेकॾहिं समझदार माण्हू अचे थो त उहो बग़ैर मोकल वठण जे तव्हांजे कमरे में न अचे। इजाज़त कीअं वठे? ॿाहिरों बि चवे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह बाबा साईं मां फलाणो आया मुखे अचण जी इजाजत आहे। इजाजत जो तरीक़ो पहिरीं सलाम कयो पोइ चओ त मां फलाणो आया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा हुजन त हिकिड़े माण्हू ॿाहिरों सॾु कयो पाण फरमायो त केर की मां या मां हबीबन करीमन ॾाढो इन ॻाल्हि खे नापसंद फरमाए पर मां 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 अना 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 इहो छा आहे जेको नालो थी सो ॿुधाए न। हाणे मां त अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको हर को पंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो। सम्झो कोन सम्झो? मां या आऊं हर को पंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो पर हाणे इहो मां चवण वारो आहे केरु नालो वठे त ख़बर पवे न। गाल समझो था? इजाजत वठण जो तरीक़ो केड़ो आ? रब जो कुरान तो फरमाए त तवा इजाजत वठी पो ईंदा कयो। हबीबन फरमायो त इजाजत वठी पो घर में ईंदा कयो। त इजाजत वठण जो तरीक़ो केड़ो आ? जो बाहरों चवे अस्सलाम वालेकुम मां फलाणो आया मुखे इजाजत आ पो अंदरों हाओ थे तो पो वने जे करे न त न वने। भला जे न बुधो तो वरी बियो भेरो चवे वरी टियों भेरो चवे जेकर टिन भेरन चवण सा इजाजत न मिली तो वापस मोटी वने। हाने इने के घर में धरण जी इजाजत नहीं। सडु कई कड़ो खड़काई न खुलियो वरी बियो सडु कई न खुलियो मालक अंदर ये जायज नहीं।
ये घर में वजन जायज ना है। अजीजा ने मोहतरम अल्लाह तबारक व तआला जल्ले शानु घरेलू जिंदगी दा आदाब असांखे सेखारिया है। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा सोना हबीब हदीस लिखी आ मान जो हिकड़ो हिस्सो मफहूमन बयान तो कया। मुझा सोना हबीब मदीना मुनव्वरा जी गली मां गुजरिया। न चई सुभान अल्लाह। वाह गाल मदीने जी, वाह गाल मदीने जी, गली गली सुरहिया है, गली गली सुरहिया खुशबू पसीने जी। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब मदीना